अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे कुकम्बर मिंट लेमनेड। ही खीरे ऐं फूदने जो शरबत ठाहिण जे लाइ असां हिते खयो आहे अधु खीरो ऐं खीरे खे चङी तरह सां छिले स्लाइसिस में कटे छॾींदासीं ऐं खीरे खे विझूं था हिकु ब्लेंडर में ऐं गॾु ई विझूं था फूदने जा पत्ता 10 खां 12 अदद, लीमे जो रस विझूं था 3 टेबल स्पून, खंडु विझंदासीं 1/3 कप, पाणी विझूं था 1 कप ऐं चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे असां कुकम्बर ऐं मिंट लेमनेड जे मिक्सचर खे हिकु जॻह में विझंदासीं। असां छाणी जी मदद सां कुकम्बर मिंट लेमनेड जे मिक्सचर खे जॻह में विझी छॾियो आहे ऐं गॾु ई विझूं था 4 गिलास पाणी ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। असांजो रिफ्रेशिंग ऐं हेल्दी कुकम्बर मिंट लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। असां ग्लास में सर्विंग जे लाइ आइस क्यूब्स विधा आहिनि ऐं कुकम्बर मिंट लेमनेड विझूं था। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु जी वीडियो में असां तव्हां सां शेयर कंदासीं हेल्दी ऐं तमामु आसान जिंजर मिंट लेमनेड जी रेसिपी। स्पेशल जिंजर मिंट लेमनेड ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां ब्लेंडर में विझूं था कटियल अदरक तक़रीबन 3 ग्राम्स, फूदने जा पत्ता विझूं था 10 खां 12 अदद, लीमे जो रस विझूं था 2 टेबल स्पून, खंडु विझूं था 1/3 कप, आइस क्यूब्स विधा आहिनि 1/4 कप, पाणी विधो आहे अधु कप ऐं हाणे पाणी विझण खां पोइ चङी तरह सां ब्लेंड कयूं था। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे। हाणे असां हिकु जॻह में आइस क्यूब ऐड कया आहिनि ऐं हाणे आहिस्ता आहिस्ता अदरक ऐं फूदने जो मिक्सचर छाणे जॻह में विझंदासीं। जी फ्रेंड्स, फूदने ऐं अदरक जो मिक्सचर जॻह में चङी तरह सां ऐड करे छॾियो आहे ऐं छाणे छॾियो आहे। हाणे विझूं था 3 गिलास पाणी, कारो लूणु विझूं था अधु टीस्पून, चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं असांजो मज़ेदार ऐं हेल्दी जिंजर मिंट लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। असां ग्लास में पोर कयूं था। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में तव्हां सां शेयर कंदासीं स्पेशल रेसिपी जंहिंजो नालो आहे ग्रेप्स लेमनेड। ही अंगूर जो शरबत ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां असां हिकु ब्लेंडर में अंगूर विझूं था अधु कप, लीमे जो रस विझूं था 4 टेबल स्पून, खंडु विझूं था 1/3 कप
ऐं लेमन ज़ेस्ट विझूं था यानी लीमे जी खल तक़रीबन 2 खां 3 चुटकी जे बराबरि असां लीमे खे खणी करे कद्दूकस जी मदद सां थोरी खल विधी आहे जीअं तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। पाणी विझूं था अधु गिलास ऐं पाणी विझण खां पोइ चङी तरह सां ब्लेंड कंदासीं। चङी तरह सां ब्लेंड करे छॾियो आहे त हाणे छाणी जी मदद सां छाणे जग में एड था कयूं। अंगूर जे मिक्सर खे असां जग में एड करे छॾियो आहे ऐं चङी तरह सां छाणे छॾियो आहे ऐं हाणे गॾु ई विझूं था 3 खां 4 गिलास पाणी। पाणी एड करे असां चमचे सां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे हिकु गिलास में असां आइस क्यूब्स एड कया आहिनि ऐं ग्रेप्स लेमनेड विझूं था ऐं गार्निश कंदासीं फूदन जे पतनि सां। जी फ्रेंड्स, असांजो तमामु आसान ऐं रिफ्रेशिंग ग्रेप्स लेमनेड बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।